अॼु मुंहिंजे ॿार जो स्कूल में पहिरियों ॾींहुं आहे। मां ॼाणा थो त उहो सभु कुझु हिन ॿार जे लाइ तमामु घणो नओं ऐं अजीब थियण वारो आहे, पर मूंखे पक आहे त अव्हां कुझु ई घड़ियुनि में पंहिंजी शफ़क़त सां हिन जे उन अहसास खे ख़तमु करे छॾींदा। हीउ हिन जे लाइ हिकु अहिड़े सफ़र जी शुरूआति आहे जेको हिन खे दुनिया जे सैर लाइ वठी वेंदो। दुनिया जे उन सैर में खेसि हर क़िस्म जे हालतुनि जो मुक़ाबिलो करणो पवंदो। दुनिया जे उन सफ़र में हिन खे ग़ालिबन जंग, ॾुख ऐं तबाही जो बि मुक़ाबिलो करणो पवंदो। ज़िंदगीअ खे गुज़ारण जे लाइ हिन खे एतमाद, मोहब्बत, हिम्मत ऐं शुजात जी ज़रूरत आहे। सो क़ाबिल एहतराम उस्ताद साहब, छा अव्हां हिन जो हथ पकड़े खेसि उन्हनि सभिनी हालतुनि बाबति अहिड़ी ॼाण ॾींदा जहिड़ी वटि हुअणु तमामु ज़रूरी आहे। अव्हां हिन खे ॿुधाइजो त हर दुश्मन जे लाइ बि को न को दोस्त ज़रूरु हूंदो आहे। हिन खे उहा ख़बर हुजणु घुरिजे त हर इंसान धोखेबाज़ बि न थींदो आहे ऐं न ई को हर इंसान सचो बि थींदो आहे। अव्हां हिन खे उहो बि ॿुधाइजो त हर ख़राबु माण्हू जे लाइ बि को न को सुठो माण्हू ज़रूरु थींदो आहे। हर फ़रेबी सियासतदान जे लाइ बि किथे न किथे को न को सचो अॻुवान ज़रूरु हूंदो आहे। जेकॾहिं अव्हां खां थी सघे त अव्हां हिन खे उहो बि लाज़मी सेखारिजो त कमाई करे हासिलु कयल 10 रुपया बि मुफ़्त में हासिलु कयल 100 रुपयनि खां वधीक बहितर थींदा आहिनि। स्कूल में अव्हां हिन खे उन ॻाल्हि जो बि अहसासु ॾियारिजो त फ़ेल थी वञणु नकुल करण खां वधीक बहितर आहे। अव्हां हिन खे पंहिंजी हार खे सबुर ऐं समझदारीअ सां क़बूल करण बि सेखारिजो। जॾहिं त खेसि पंहिंजी सची जीत जी ख़ुशी मल्हाइण बि अचणु घुरिजे। हिन खे हिकु नरम दिल इंसान बि बणायो, पर खेसि उहो बि ॿुधायो त उन नरमीअ खे कहिड़े वक़्तु इस्तेमालु करणो आहे ऐं हिन खे बेरहम माण्हुनि जे लाइ संगदिल थियण बि सेखारिजो। जेकॾहिं थी सघे त अव्हां हिन खे साड़ ऐं हसद खां कोहे दूरि रखिजो ऐं खेसि पंहिंजी ख़ामोशीअ वारी खिल जो राज़ बि ॿुधाइजो। जेकॾहिं अव्हां करे सघो त हिन खे उहो बि सेखारिजो त कहिड़े तरीक़े सां खिली ख़ुशि थी पंहिंजी दिलि विंदराइणु घुरिजे। हीउ जॾहिं उदास थी पवे त हिन खे उहो ॿुधाइजो त ॻोढ़ा ॻाइणु बि शर्मसारी जहिड़ी ॻाल्हि कान्हे का। अव्हां हिन खे उहो ॿुधाइजो त कॾहिं कॾहिं हार में जीत ऐं जीत में हार बि थींदी आहे। हिन खे नाउमीद माण्हुनि खे सुञाणणु ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण बि सेखारिजो ऐं खेसि ख़ुशामद खां बि ख़बरदार कजो। जेकॾहिं अव्हां करे सघो त हिन ॿार जी दिलि जे अंदरि किताबनि में लिकल ख़ज़ाना ऐं उन्हनि जे जादूअ खे सम्झण जी सलाहियत बि पैदा कजो, पर उन सां गॾोगॾु हिन खे कुझु वांदकाई बि लाज़मी ॾिजो त जीअं ही पखियुनि जो आसमान में उॾामणु, माखीअ जे मखियुनि जो ॿरंदड़ सिज जी तपिश जे बावजूदु बि रस तलाश करणु ऐं महकंदड़ ऐं ख़ुशबूदार गुलनि जे चमन में घुमंदे रहण जहिड़नि कुदरत जे पुर इसरार रंगीनियनि जो बि मुशाहिदो माणे सघे। हिन खे पंहिंजी सोच ऐं पंहिंजा ख़्याल पुख़्ता रखण बि सेखारिजो, चाहे ॿी समूरी दुनिया ई हिन जे ख़िलाफ़ छो न थी वञे। मुंहिंजे हिन ॿार खे उहा ताक़त ॾियण जी कोशिशि कजो जंहिं वसीले ही ॿी सॼी ख़ल्क़ वांगुरु रुगो हिक ई शइ जे पुठियां न भॼंदो वते, भली पोइ सॼी दुनिया ई हिकु पासे छो न थी वञे। हिन खे सम्झाइजो त ही सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधे, पर खेसि उहो बि सेखारिजो त उन्हनि सभिनी ॿुधल ॻाल्हियुनि खे सचाईअ जे बुनियाद ते परखे ऐं पोइ उन्हनि मां रुगो चङियूं ॻाल्हियूं ई हीअं सां हंढाए। हिन खे उहो सेखारिजो त ही पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ खे महांगे तरीन वाक़ ते बि न विकिणे ऐं उहो बि त पंहिंजे ज़मीर ते कंहिं बि क़ीमत जो को दाग़ न लॻायो। हिन खे अव्हां बेसब्र थियण जी हिम्मत ऐं जुरत ऐं साबिर शाकिर थियण जी बहादुरी ॾिजो। हिन खे पंहिंजे पाण ते पको पुख़्तो यकीन ऐं एतमाद रखणु सेखारिजो, छाकाणि त फ़क़ति उन ई सूरत में इंसानियत ऐं अल्लाह ते यकीन ऐं एतमाद रखी सघिजे थो। उहा हिकिड़ी तमामु गरी ज़िम्मेवारी आहे अव्हां ते। ॾिसजे
तव्हां केतिरे क़दुरु उनखे बख़ूबी निभाए सघो था। ही हिकु सुठो ॿारु आहे, ही मुंहिंजो ॿारु आहे।